अस्सलाम नाज़रीन, मेरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर पारां सहाफ़ियुनि जे मान में ॾिनल आजाने वारी तकरीब में फायरिंग, डोनाल्ड ट्रंप महफ़ूज़ रहियो। हमलो कंदड़ जवाबदार सेक्रेटरीट सर्विस जे एहलकारनि हथां गिरफ़्तार। अमरीकी मीडिया मूजिब हिल्टन होटल में सहाफ़ियुनि जे मान में तकरीब दौरान फायरिंग जो वाक़ियो पेश आयो। सदर ट्रंप ऐं संदसि घरवारी खे सेक्रेटरीट सर्विस जे एहलकारनि घेरे में आणे वरितो ऐं महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो। फायरिंग वक़्तु तकरीब में मौजूद माण्हू कुर्सियुनि ऐं टेबलुनि हेठां लिकी विया। नायब सदर जेडी वेंस ऐं ॿिया बि महफ़ूज़। सदर ट्रंप सोशल मीडिया अकाउंट ते हमले जी CCTV वीडियो जारी करे छॾी। हमलो कंदड़ जवाबदार सिक्योरिटी चेक पॉइंट ते फायरिंग बैदि डोड़ंदो हाल में दाख़िल थियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हमलो कंदड़ शख़्स 15 गज़ जी विथीअ तां फायरिंग कई। निशानो आऊं हुयुसि। हमलो कंदड़ वटि केतिराई हथियार हुआ। वाक़े जो ईरान जंग सां को बि तालुक़ न आहे। हिकु एहलकार खे गोली लॻी पर बुलेट प्रूफ जैकेट सबबि महफ़ूज़ रहियो। हमले बैदि व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त हीउ इंतिहाई हैरत जोॻो लम्हो हो। मूं ॾिसण जी कोशिश कई त छा थियो आहे, पर मेलानिया फौरी तौर ते चयो त ख़राब आवाज़ आहे। हमलो कंदड़ शख़्स जो तालुक़ कैलिफोर्निया सां आहे। एहलकारनि बर वक़्त कार्रवाई करे हज़ारे माण्हुनि जूं जानियूं बचायूं। जल्द पतो लगाए वठंदासीं त हमलो कंदड़ अकेलो शूटर हो। सदर ऐं वज़ीर आज़म पारां वाशिंगटन में फायरिंग वाक़े ते गिणती ज़ाहिर। अमरीकी सदर ऐं ख़ातून अव्वल जे महफ़ूज़ हुजण ते इत्मीनान जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त वाशिंगटन में आजाने में फायरिंग जे वाक़े ते सदमो पहुतो आहे। उहो ॿुधी ख़ुशी थी त सदर ट्रंप ऐं ख़ातून अव्वल ख़ैरियत सां आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी 5 ॾींहनि जे दौरे ते चीन पहुची वियो। सदर चीन जे शहर चांगशा पहुतो। सूबे हुनान जे पीपल्स कांग्रेस जे वाइस चेयरमैन पारां इस्तक़बाल। परॾेही ऑफिस मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे दौरे दौरान चीन जी सूबाई क़यादत सां मुलाक़ातूं कंदो।